इन पाणीअ ख़ातिर इन पाणीअ ख़ातिर इन पाणीअ ख़ातिर इन दरिया ख़ातिर इन दरिया ख़ातिर। नाज़रीन, छटे में ज़री दवाउनि में कमु कंदड़ मुलाज़िम बि सिंधु दरिया ते किनारनि जे अॾावत ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। आल सिंध पेस्टिसाइड फर्टिलाइज़र सीड इम्प्लाइज़र फोरम ज़िले छटे जे सॾ ते शरीफ़ रिंद, मुमताज़ बुरोई, आरिफ जंडाण, अवामी तहरीक ज़िले छटे जे सदर रज़ाक चांडियो, क़ौमी अवामी तहरीक जे सदर मुमताज़ शेख ऐं ॿियनि जी अॻवानी में ज़री दवाउनि जे निजी कंपनियुनि में मुलाज़मत कंदड़ मुलाज़िमनि ज़री कंपनियुनि जे मालिकनि सिंधु दरिया मां किनाल करण ख़िलाफ़ मकड़ी बाईपास खां नेशनल प्रेस क्लब छटे ताईं एहतिजाजी रैली कढी ऐं उन्हनि सख़्त नारेबाज़ी कई। नेशनल प्रेस क्लब छटे वटि एहतिजाजी रैली ऐं धरणे खे ख़िताब कंदे बकरी खां हिजावत जंहिंमें सभई गाॾियूं सभई नुमाइंदा मौजूदु आहिनि। उनजो हिकिड़ो मुतालबो आहे त सिंधु दरिया ते समूरा केनाल नामंज़ूर आहिनि। असांजो मयाशी क़तला बंदि कयो वञे ऐं सिंधु ता केनाल जेकॾहिं पाणी न हूंदो त ज़िंदगी न हूंदी, इंसान न हूंदी, मच्छू न हूंदियूं, जानवर न हूंदा, का शइ न हूंदी। इन करे असां सिंध गवर्नमेंट ऐं पाकिस्तान जे वज़ीर आज़म ऐं सदर खे असां पुरज़ोर अपील कंदासीं त ही फुलफोर पाणी ख़ातिर सिंधु ख़ातिर सिंधु ख़ातिर। अॻवाननि इहो बि चयो त ज़री शोबो मुकमल तौर ते तबाह थी वेंदो। दरिया सां सलाहियल रोज़गार कंदड़ लखे माण्हू फाका कशी जो शिकार थी वेंदा, जंहिं सबबि ज़रख़ेज़ ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं, माण्हुनि खे पीअण लाइ पाणी कोन मिलंदो। अहिड़ी साज़िश कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। उन्हनि चिताव ॾींदे चयो त जेकॾहिं दरिया ते केनाल ठाहिण वारी ज़िद ते हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुक्मरान बज़िद रहिया त सख़्तु एहतियाज कयो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु रमज़ान मेमण, पाक डिजिटल मीडिया छटो। इन दरिया ख़ातिर इन दरिया ख़ातिर इन पाणीअ ख़ातिर इन दरिया ख़ातिर इन दरिया ख़ातिर।